सर पहिरीं ॻाल्हि त इहा त सुहेल अनवर साहिब जेका त असांजे तर जो माण्हू आहे ऐं मोहसिन आरियो जी कज़न आहियां ज़ुल्फ़कार आरियो जी भाइटी आहियां जेकॾहिं तव्हां असांखे सुञाणो त तव्हां असांजे ॻोठ मां वोट खणंदा आहियो असां तव्हां लाइ हमेशह इलेक्शन लड़ी आहे। पहिरियों ॻाल्हि मुंहिंजो बाबा गुज़िरियल 14 महीननि खां वठी मिसिंग आहे। हिदायतुल्लाह लोहार नसीराबाद जा गुज़िरियल 14 महीननि खां वठी मिसिंग आहे। असां तव्हां ताईं हर मुमकिन कोशिशि कई आहे पहुचण जी। तव्हां होम मिनिस्टर आहियो, हिन कुर्सीअ ते फाइज़ आहियो। 14 महीननि खां वठी असां दरबदर आहियूं। सिंध असेंबली मां हिक हिक खे हथ ते एप्लीकेशन ॾिनी आहे। CM सिंध खे असां जेको आहे मिसिंग पर्सन जे इशू लाइ जेको आहे एप्लीकेशन लिखी आहे। पर तव्हां असांजे इन ॾींहं जो इंतज़ारु कयो त जेसि ताईं असांजे नियाणियुनि जी तज़लील नथी थिए तेसि ताईं तव्हां असांजे लाइ कोई स्टेप न खयो। पीपल्स पार्टीअ जे सईद गनी जे हथ में मूं जॾहिं एप्लीकेशन ॾिनी उन मूंखे जवाब में चयो त असांखे केरु ॿुधायो त तव्हां सिंध मां माण्हू खंडियल आहिनि। तव्हांखे केरु ॿुधाईंदो त सिंध मां माण्हू खंडियल आहिनि। इहे असांजा मुसलसिल हिते एहतिजाज हड़तालूं ऐं कोई अहिड़ो सिंध जो शहर न आहे जिते असां न कयो हुजे। हींअर इहा हालत अचे इहा बची जो असां फौजी छावणियुनि जो रुख कयोसीं उते जॾहिं असां पंहिंजे प्यारनि जे गुमशुदगीअ जा पंपलेट लॻायासीं अदालतुनि मां जॾहिं असांखे कोई जवाबु न पियो मिले ऐं हुकूमत जेका पीपल्स पार्टी जे ऐवाननि में वेठी आहे उहा बिल्कुलु लातारगी जो इज़हार कई। असां सभई मिसिंग पर्सन जूं फैमिलीज़ आहियूं। असां नियाणियूं मुसलसिल दरबदर आहियूं। कल्ह हिन हिदायतुल्लाह लोहार जी धीउ जा कपिड़ा फाड़िया विया आहिनि। जॾहिं उहे ई कपिड़ा फाड़िया विया आहिनि त तव्हां मतिलबु जेके सिंध जा हुक्मरान आहियो त उन्हनि माना इन ॾींहं जो इंतज़ारु कयो त जॾहिं असांजे सिंधी नियाणियुनि जी तज़लील थिए पोइ तव्हां असां वटि ईंदा। बाक़ी 14 महीननि खां वठी असांजो न तव्हां दाद कयो न फरियाद कयो। हींअर मथां इलेक्शन आहे ऐं अलल ऐलान हिते जेके असां मिसिंग पर्सन जूं फैमिलीज़ वेठा आहियूं 160 इहे चऊं था हिकु माण्हू ॾींदव असांजे इलाइक़नि मां हिकु वोट वठंदव। इन लाइ असां अॼु हिते वाज़े चिठी घुर कयूं था। होम मिनिस्टर साहिबु जेको आहे हिन सीट ते फाइज़ आहे ऐं हिन जो फर्ज़ बि आहे तव्हांजो त तव्हां असांखे माण्हू घुराए ॾियो। जेकॾहिं हुननि जो को ॾोह आहे त हुननि खे अदालतुनि में आणियो, उन्हनि खे सज़ाऊं ॾियो, पाकिस्तान जे आइन ते अमल दरामद कराए वञे। CM सिंध जी ख़ामोशी इहा ज़ाहिर थी करे त हू सिंध जे लाइ न आहे, हू कंहिं ॿियनि जे इशारनि ते थो हले। जीअं हमेशह सियासी पार्टियूं एम्पायर जे उंगलीअ ते हलंदियूं आहिनि। CM सिंध ऐं होम मिनिस्टर सुहेल अनवर साहिब इहो साबित कयो आहे त इहे कंहिं एम्पायर जे इशारे ते ई हलनि था। असां अॼु हिते मिसिंग पर्सन जूं घर वेठा आहियूं। असांखां काई उमेद न रखिजो त पोइ असां तव्हांखे मुस्बत मोट ॾींदासीं। छो त 14 महीननि खां वठी असां हिननि दरबदर थिया आहियूं, रोडनि रस्तनि ते रहिया आहियूं। अॼु असांजी बुख हड़ताल 3 ॾींहंनि जी आहे। तॾहिं तव्हांखे असां यादि आया आहियूं जॾहिं असांखां कल्ह रियासती इदारनि तव्हांजे असांजे शहर कराची सिंध जे शहर में पुलिस बीठी हुई, रेडर्स बीठी हुई। हुन खां पोइ बि हू सिविल ड्रेस में अची एजेंसियुनि जा माण्हू असांजा कपिड़ा फाड़नि था, असांखे डंडा हणनि था, वेतर असांजा 4 माण्हू खणी वञनि था ऐं पोइ तव्हां असांखे जेको आहे असां तव्हांखे यादि आया आहियूं। हाणे असांखे हिते अॼु जवाबु ॾेई वञो त असांजा खंभे गुम कयल सिंध जा जेके बि माण्हू आहिनि उहे कॾहिं असांखे वापसि मिलंदा। इन मामले ते असां रिटर्न लाहौर CM पार्टी